पंजाब के गवर्नर चौधरी सरवर चयो आहे त मुल्क जी तरक्की लाइ ज़राअत में तरक्की करनी पवंदी। अज़ीज़ ग्रुप पारां लाहौर के मकामी होटल में मुनक़िद 20 रबी कॉन्फ्रेंस के ॿिए ॾींहं ते ख़िताब कंदे गवर्नर पंजाब चौधरी मोहम्मद सरवर चयो त गुरबत माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन चयो त मुल्क में तब्दीली मुल्क जे मज़दूर ऐं हारीअ जे बदौलत ईंदी। मुल्क जी तरक्की लाइ ज़राअत में तरक्की करनी पवंदी ऐं नवां ज़रई इस्लाहात मुतारिफ़ कराइणा पवंदा। उनखां अॻु अज़ीज़ ग्रुप के चीफ एग्जीक्यूटिव मलिक आमिर अज़ीज़ कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त शुगर मिल्स जो तादाद वधण सबब आबादगार कमन जे फसल ते ज़ोर पिया ॾियनि, जॾहिं त हिन मुल्क में कपाह जी एक्सपोर्ट वसीले सुठो नाणो कमाए सघिजे थो। कॉन्फ्रेंस में सिंध समेत मुल्क जी कुंड कुड़छ मां आबादगारनि ऐं डीलरनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में आबादगारनि खे अज़ीज़ ग्रुप जी सीड, पेस्टिसाइड ऐं भाण जे बहितरीन पैदावार ॾींदड़ प्रोडक्ट बाबति आगाही पिणु ॾिनी वई। कॉन्फ्रेंस में बहितरीन कारकर्दगीअ ते अज़ीज़ ग्रुप के चीफ केमिस्ट डॉक्टर अब्दुल रशीद, बिज़नेस डेवलपमेंट मैनेजर सिंध ऐं बलोचिस्तान मोहम्मद मिठल पंवर, BM सिंध ज़फरुल्लाह पंवर, राशिद गफूर, अनवर बुर्दी ऐं शाहनवाज़ खे शील्डूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त बहितरीन सेल्स ते मेहराबपुर जे डीलर मोहम्मद इस्माइल खे कार जो तोहफ़ो ॾिनो वियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।